सुल्तानकोट भरिसां अमाई थाणे जद ॻोठ हारून बखराणी में केहर बखराणी ऐं गुलाम कादर बखराणी ॿिनि धुरनि में काराए तकरार तां झेड़ो थियो, जंहिंमें जेको आहे त असदुल्ला बखराणी ऐं अब्दुल जब्बार बखराणी क़तल थी विया। जंहिं बाद जेको आहे त केस अञा ताईं दाख़िल न थी सघियो आहे। मक़तूलनि जे वारसनि सां ॻाल्हाईंदासीं त अचो छा था चवनि। मसलो इहो आहे, असां सां नाजाइज़ी ज़ुल्म आहे। असांजो शाह दरगाह ते रमज़ान शरीफ़ में छोकिरो शहीद करे मारे विया आहिनि, त असां केस दाख़िल कयोसीं। अॼु ताणी जवाबदारनि वटि को सिपाही न आयो, पैसा वठी पुलिस ख़ामोश में रहे थो। उन्ही खां बाद वरी कल्ह हमिलो करे घरनि में घिरी असांजो औरत खे बि गोली हयूं, ॿ मुड़ुस बि मारियऊं। हाणे फ़रियाद करण असां थाणे ते टियों ॾींहं वञूं था त असां खां चवनि था त 2 लख ॾियो त एफआईआर कयूं। हाणे असां वटि 2 लख हुजनि त असां हिन खे ॾियूं ग़रीब माण्हू। असांजो अपील आहे एसपी साहब खे, डीएसपी साहब खे, डीआईजी साहब खे त असांजो इंसाफ़ करे ऐं जवाबदार गिरफ़्तार करे केस असांजो दाख़िल करे। असां वटि पैसे जी ताक़त न आहे। एसएचओ साहब मुंशी वॾो असां खां पैसा थो घुरे, असां वटि पैसो कोन्हे। जे जाइ वारदात ॾिसण बि न आया, न को एक्शन खयो आहे। एसएचओ कंहिं बि आला अमलदार कोई एक्शन न खई आहे। हो पैसे वारो आहे, वॾेरो आहे, ज़मीनदार आहे, 200 जिरेब ज़मीन अथसि, 2 लख ॾे थो, 3 लख ॾे थो। पुलिस ख़ामोश वेठो आहे पंहिंजे जाइन ते। कल्ह मुंहिंजा सौट मरी विया आहिनि, 2 औरतूं ज़ख़्मी थिया आहिनि। मुंहिंजो भाउ अतुर ख़ान ज़ख़्मी आहे, अब्दुल गफ़ूर मुंहिंजो सौट ज़ख़्मी आहे। असां उन्हनि जे इलाज में मसरूफ़ आहियूं। असांखे उहे 5 रुपया न आहिनि त असां इलाज करायूं, या असां पंहिंजे फौतुनि खे को कफ़न दफ़न करायूं, को मानी जो इंतज़ाम कयूं। उहा ताक़त असां वटि का शइ कान्हे। असां ॻाल्हायूं था अमलदारनि सां, ऑफिसरनि सां, दॿा पैसा खयूं, अच तुंहिंजो एफआईआर कयूं। पैसो असां वटि कोन आहे। असां ग़रीब मिसकीन, असांजा 2 माण्हू मरी विया आहिनि। 2 माण्हू असांजा नाज़ुक हालत में हिरा अस्पताल में दाख़िल आहिनि, जंहिंजो असां उन्हनि जे इलाज कराए नथा सघूं, ग़रीब ऐं मिसकीन आहियूं। हाणे जेकॾहिं असांजे लाइ एफआईआर जो बि आज़ार आहे त असांजो एफआईआर बि बग़ैर पैसनि जे नथो थिए। हाणे असां ज़ख़्मियुनि जो कयूं या पुलिस खे पैसा ॾेई एफआईआर करायूं। पुलिस बि जंहिं आयो वारदात जे ॾिसण आयो, उते रत शइ हर शइ ॾिसी वियो, कयां ई कुझु न। अञा बि असांखे ॿधे, हुन खे न ॿधे हो। ड्राउन खणी असां ते आयो। ईअं ज़ुल्म थींदो? घर साड़ियाई, फटी मुड़स करायाई, इहो ज़ुल्म असां सां थियो त कंहिंसां बि इहो ज़ुल्म नथो थिए। जो हमलो करे अची जोरी मारियाऊं न, 2 मुड़स, हिकिड़ो माई, ॿियो माई चौथों फटी पियो आहे होॾां, हिकिड़ो मरण ते आहे, 2 गुज़ारे विया। जाइ ते असां खां जोरी करे असांजो माई फटी करे घर में अची हमलो करे हिते घरनि जे भर सॼो 3 मायूं 3 मर्द अची असांजो हमलो करे जोरी असां खां मारियऊं। जी नाज़रीन, अवां मक़तूल जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि एसएसपी शिकारपुर ऐं डीआईजी लाड़काणो खां मुतालबो कयो आहे त जवाबदार जल्द खां जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जी।